आज़ाद व्यू यूट्यूब चैनल में भलीकार आया मुख्तियार जरवार। साथियों, इन वीडियो में असां तव्हां पुछंदासीं दिलचस्प ऐं मालूमाती सवाल। हर सवाल का जवाब ॾियण जे लाइ तव्हां वटि हूंदो 10 सेकंड जो टाइम। त अचो त पंहिंजी वीडियो शुरू करियूं। ॿुधायो त उहा कहिड़ी शइ आहे जेका समुंड में पैदा थिए थी ऐं असांजे घर में रहे थी। जवाब लूण। साथियों, ॿुधायो औरत जे जिस्म जो उहो कहिड़ो हिसो आहे जिते सभ खां वधीक रत हूंदो आहे। जवाब ज़ुबान। साथियों, ॿुधायो त दुनिया में उहा कहिड़ी जॻह आहे जिते मरण मना आहे। जवाब नॉर्वे। साथियों, ॿुधायो त उहो कहिड़ो जानवर आहे जेको कॾहिं बि पोड़ो नाहे थींदो। जवाब मगरमच्छ। प्यारा साथियों, तव्हां केतिरनि सवालनि जा जवाब ॾिना आहिनि। पंहिंजी क़ीमती राय जो इज़हार कमेंट में कंदा। वधीक वीडियो जे लाइ असांजे इन चैनल खे सब्सक्राइब कंदा। दुआनि में यादि रखिजो। अल्लाह हाफ़िज़।